नाज़रीन मटियारी मां ख़बर शामिल कई थी अज़ीज़ गुल खेबर जी रिपोर्ट मूजिब मटियारी GDA अॻवान सईद मोहम्मद जवाद शाह हुसैनी पंहिंजे भाइटनि हमदर्दनि ऐं दोस्तनि समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले मटियारी जे सदर सैयद पीर अमीर अली शाह हाशमी MPA मटियारी मखदूम फ़खर ज़मान जिन जी टीम जी अॻवानी में पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार करे छॾी। उन मौक़े ते सैयद जवाद शाह चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत ते मुकमल एतमाद जो इज़हार कयां थो ऐं पीपल्स पार्टी अवाम जी वाहिद पार्टी आहे जेका हर दौर में ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जी ख़िदमत करे थी ऐं बाक़ाइदा तौर पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार करण जो ऐलान करियां थो। आयल महिमान खे सिंध जी सक़ाफ़त लुंग पाराई वयूं।